सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में फ़नकारनि ऐं ॿियनि पोरियतनि तरफ़ां कारोबारनि तां पाबंदी न हटाइण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। खैरपुर में अब्दुल गफ़ूर, रुख़साना सोरठ, शरीफ़ अब्बासी ऐं ॿियनि फ़नकारनि प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। जामशोरे में सिकंदर बुर्दी, मंज़ूर थईम, सरमद अयाज़ ऐं ॿियनि प्रेस क्लब अॻियां साधन समेत एहतजाज कयो। शहदाद कोट में मुमताज़ मस्तोई ऐं अमीर खरल जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो कलाम ॻाए एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। मीरपुर माथिले में रागी सदाकत पिताफ़ी, सारंग कलादी, रहमान अबड़े ऐं ॿियनि जी अॻवानी में मिठाई चौक ताईं रैली कढी वई। काज़ी अहमद में फ़नकार बादशाह बोज़दार, हाकिम बालादी ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। हुन मौक़े ते अॻवाननि चयो त सिंध समेत मुल्क जे ॿियनि शहरनि में अक्सर कारोबार खुली वियो आहे, रुॻो शादी हाल ऐं फ़नकारनि मथां पाबंदी बरक़रार आहे। हुननि चयो त गुज़िरियल 5 महीननि खां पाबंदी सबबि हू मुआशी ॾुखियाईनि जो शिकार थी विया आहिनि, पर कंहिं बि संदनि सार न लधी आहे। अॻवाननि मुतालबो कयो त शादी हालनि ऐं फ़नकारनि जी रोज़गार तां पाबंदी हटाए खेनि मुआशी बदहाली खां बचायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk